जे खांगी कॉलेज में 12 क्लास जे पास आउट थियल शागिर्दनि जे मान में अलविदाई तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में स्कूली शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि टेबलोस पेश करे तक़रीरूं करे खूब दाद हासिल कई। अहिड़े क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि इहे थियणु घुरिजनि। हिननि सां ॿारनि जी हिकु हिमत अफ़ज़ाई थिए थी। तालीम तमामु वसीउ आहे, इल्म जो अणखुट आहे, त पंहिंजी महिनत जेका आहे उहा जारी रखनि ऐं जॾहिं हू पंहिंजे प्रोफेशनल यूनिवर्सिटीज़ में वञनि त बिल्कुलु उते कापी जो को कॉन्सेप्ट कोन्हे। हींअर जेका बेज आहे 12वीं बेज आहे जंहिंजी फेयरवेल पार्टी रखी वई आहे। हिन इदारे मां तक़रीबन 300 खां मथे डॉक्टर, इंजीनियर, बिज़नेसमैन, पॉलिटिशियन, असातिज़ा, पाकिस्तान आर्मी जा सेकंड लेफ्टिनेंट ऐं मुख़्तलिफ़ फील्डनि जा ऑफिसर्स निकिता आहिनि। पोइ उन्हनि ॿारनि जे लाइ अॼु असां एल्यूमिनाई सेरेमनी रखी हुईसीं त पास आउट थियल कैंडिडेट ऐं जेके जूनियर कैंडिडेट आहिनि उन्हनि जो पाण में इंटरेक्शन जुड़े ऐं जूनियर स्टूडेंट्स पंहिंजे सीनियर जेके आहिनि एल्यूमिनाई खां मालूमात हासिल कनि त फॉरेन यूनिवर्सिटीज़ में अप्लाई कीअं कजे, स्कॉलरशिप केतिरियूं आहिनि। स्टूडेंट्स आहिनि इंटर जा, उन्हनि जी फेयरवेल पार्टी जो अॼु बि इतमाम थियल आहे ऐं उन्हनि खे इहो ई चवंदासीं त उहे पंहिंजी महिनत कनि, मशक़त कनि ऐं इनशाला महिनत सां उहे पंहिंजी कामयाबी। फेयरवेल पार्टी जेको आहे हिकिड़ी ऑर्गेनाइज़ कई आहे जेका शागिर्दनि जे लाइ त तमामु वॾो उत्साह आहे, उन्हनि में हिकिड़ी हिम्मत अफ़ज़ाई पैदा थिए थी। नौजवाननि खे हीअ अहिड़ी तकरीब आहे जंहिंमें हितां पढ़ियल पुराणा शागिर्द उहे बि आयल आहिनि ऐं उन्हनि खे वॾनि मंज़िलनि ते ॾिसी हितां जा जेके पास आउट थियल शागिर्द ऐं मुख़्तलिफ़ हिस्सनि में गाइडेंस वठी सघनि था मुख़्तलिफ़ फील्डनि में। कैमरामैन साबिर मेमण सां गॾु मुमताज़ मेमण, धरती टीवी न्यूज़, गंबट।